डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सांगड़ महमूद कायम खानी की रिपोर्ट मुताबिक आईजी सिंध रफत मुख्तियार राजा पारां जारी कियल हुक्मनि के सिलसिले में एसएसपी सांगड़ एजाज अहमद शेख की अगवानी में सॼे ज़िले में मंशियात फरोशन खिलाफ क्रैक डाउन कंदे पुलिस स्टेशन टंडो आदम कार्रवाई करे मंशियात फरोश बिलाल अंसारी और अली हैदर मस्तोई के गिरफ्तार करे 20 लीटर शराब हथ करे वरती। चोटियारो पुलिस इम्तियाज अली कीरियो के गिरफ्तार करे 300 गुटका पुड़ियों और मोहम्मद हनीफ कीरियो के गिरफ्तार करे 30 लीटर शराब हथ करे वरतू। सीआईए सांगड़ महबूब अबड़ो के गिरफ्तार करे 440 गुटका पुड़ियों हथ करे वरतियों आहिनि। शहदादपुर पुलिस मंशियात फरोश अरबाब अली पंवर और फरहान उर्फ फरू माशी के गिरफ्तार करे 50 लीटर शराब हथ करे वरतू। उन खां अलावा बी सेक्शन टंडो आदम पुलिस मंशियात फरोश सज्जाद उर्फ साजू सूमरो के गिरफ्तार करे संदसि कब्जे में 10 लीटर शराब हथ कयो वियो आहे। जॾहिं त मंशा जे विक्रो मां मिलियल सवे रुपयनि जी रक़म पिण हथ कई वई आहे। एसएच पीरो मल पंहिंजी मातहत अमले सां गॾिजी फुरक ऐं धाड़े जे केसनि में मुलविस जवाबदार आहिनि। माई खान उर्फ मीर खान वसण ऐं मुनवर गाहू के गिरफ्तार करे संदसि कब्जे मां 2 टीटी पिस्टल हथ करे वरिता आहिनि।